बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अलस्तु बिरब्बिकुम जॾहिं कन पयो, अलस्तु बिरब्बिकुम जॾहिं कन पयो, कालू बला कल बसी तॾहिं तित चयो, तहीं वेर कयो में वचन वेड़ीचन सी। शाह अब्दुल लतीफ भटाई सुरमारीअ में हिकिड़ो ज़ाहिरी माना जेका ॿुधाई आहे उहा इहा आहे त जॾहिं मारी साञा बंदी थिए थी त हुन जा माण्हू खांइसि लॼ जी तक़ाज़ा कनि था ऐं पोइ जवाबनि हूअ संदन तवक जी ताईद करे थी ऐं वचन थी करे त हूअ ता उमिर लोईअ जी लॼ रखंदी। पर बुनियादी तौर ते जेकॾहिं हक़ीक़ी माना खे ॾिसूं त लतीफ़ साईं सूरह आराफ़ जी आयत नंबर 172 खे था सम्झाइनि, जंहिंमें अल्लाह पाक आदम जी औलाद ऐं उन जी औलाद जा रूह जेके आहिनि उहे हिकु जाइ ते जमा कया ऐं उन्हनि खां पुछो अलस्तु बिरब्बिकुम, छा मां तव्हांजो रब न आहियां? ऐं इहो आवाज़ जॾहिं उन्हनि ताईं पहुतो त जवाबनि उन्हनि चयो कालू भला, तूं ई आहीं। ऐं इन अहद खे, इन वचन खे मीसाक वारो वाइदो चवंदा आहिनि। उन में बंदनि सभिनी वचन कयो, अहद कयो त तूं खलकणहार, तूं सर्जनहार, तूं पालींदड़, तूं ॾींदड़ ऐं असां तुंहिंजा बाना आहियूं। ऐं इहो ता क़यामत रूहनि खे उन्हनि जे नफ़्सनि ते अल्लाह पाक शाहिद करे छॾियो। त पोइ कलाम पाक में बार बार रब पाक पुछे थो त फ़ैन तज़हबून, त पोइ काॾे था वञो? छा उहो तव्हांखे वचन यादि न आहे जेको तव्हां वचन कयो हुयो? जी लतीफ़।